वालियर कश्मीर भारत जो अणटुट अंग करार ऐं ख़ुसूसी हैसियत ख़त्म करण जो फ़ैसिलो बरक़रार। भारतीय सुप्रीम कोर्ट वालियर कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत जी बहालीअ लाइ दाख़िल समूरी दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। इंडियन अदालत मोदी सरकार जी 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो रखियो। आर्टिकल 370 गैर आइनी करार ॾियण जे पिटीशन भारतीय ब्यूरोक्रेसी जे ऑफिसर शाह फैसल दाख़िल कई हुई। इसराइल जी गज़ा जे अलमग़ाज़ी कैंप ते बमबारी 55 फ़लस्तीनी शहीद। सिहोनी फ़ौज हिकु ॾींहं में 300 खां वधीक फ़लस्तीनियुनि खे शहीद कयो। हमास वारकनि जी मज़ाहिमत जारी। अल-क़साम ब्रेक जे तर्जुमान जो चवणु आहे त शुजाइया ऐं जला स्ट्रीट में 9 इसराइली टैंकूं, हिकु बख्तरबंद ऐं 4 बिल्डोज़र तबाह कया विया। ख़ान यूनिस जे उत्तर ओभर में 15 इसराइली फ़ौजियुनि ऐं जबालिया केप में इसराइली फ़ौजियुनि जो हिकु ग्रुप हमास जो हदफ़ बणिजी वियो। रूसी सदर ऐं इसराइली वज़ीर आज़म विच में राब्तो। व्लादिमीर पुतिन जी शहरी आबादी खे निशानो बणाइण जी मज़म्मत। रूसी सदर तरफ़ां तकरार घटाइण लाइ मदद जी आछ। PTI बानीअ जे 3 ऐं शाह महमूद कुरैशी जे 2 केसनि में ज़मानत जूं दरख़्वास्तूं मंज़ूर। दहशतगर्दी टोड़ अदालत 33,000 रुपयनि जे बचलकनि एवज़ ज़मानत जूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि ते एहतिजाज जे हवाले सां 5 मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि। पीपल्स पार्टी जे वफ़द जी चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात जारी। नई तकबंदियुनि ऐं चूंड शेड्यूल समेत ईंदड़ इलेक्शन जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल। सिंध मां ताज हैदर, पंजाब मां कमर ज़मान कायरा, KP मां फैसल करीम कुंडी ऐं बलूचिस्तान मां चंगे समाली जगबाणी में इलेक्शन कमीशन पहुतल। PP जे वफ़द सिकंदर सुल्तान राजा सां मुलाक़ात कई। घोसपुर भरिसां ट्रक ड्राइवर समेत 2 ॼणा अगवा। उनड़ वाह वटि हथियाबंदनि कणक सां भरियल ट्रक खे रोके ड्राइवर समेत 2 ॼणनि खे यरकमाल बणाए वरितो। इतलाउ ते पहुतल पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो। हथियाबंद 2 ॼणनि खे अगवा करे फायरिंग कंदा फरार थी विया। पीर वसण भरिसां मेरान हाईवे ते हादसे में 3 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। भूटा स्टॉप वटि 2 ट्रकूं हिक ॿिए साम्हूं साम्हूं टकराइजी वयूं। फौतलनि में अनवर अली सोलंकी, ग़ुलामाबाद सोलंकी ऐं सादिक अली चौधरी शामिल। ज़ख़्मी असर सोलंकी जावेद पठान अस्पताल मुंतक़िल। हादसे में फौत थियल 2 ट्रकनि जा ड्राइवर ऐं क्लीनर हुआ। सीता रोड भरिसां पसंद जी शादी न थियण ते नौजवान आपघात करे छॾियो। ॻोठ कामिल पलीपोटो में 20 वरियनि जे अब्दुल जब्बार पलीपोटो ज़हरीली जीत मार दवा पी पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ उझाए छॾियो। लाड़काणे में दड़ी थाणे जी हद टैंक चौक जे रहवासी नौजवान पंहिंजे मथां पिस्तल जो फायर करे मुबैना तौरु ख़ुदकुशी करे छॾी। इलाइक़े में आरिफ अली लगारी खे टिकटॉक ठाहींदे गोली लॻण जा चोबोल। ऐं खैरपुर पुलिस हथां 6 ॾींहं अॻु माची वियल 2 नौजवाननि पारे वाक़े में मुक़ाबले खे इलाइक़े वासियुनि जूतू करार ॾेई छॾियो। मदई जी वासी ज़ीशान पवर ऐं हरीशला पवर खे ख़ैर जे नाले ते पकड़े क़तल करण खां पोइ पुलिस सां मुबैना तौरु डील करे मुक़ाबलो ॼाणाइण जो इंकशाफ। वाक़े वारे ॻोठ जे रवासियुनि हुकूमती इख़्तियारनि खां पाकी जी आला सतही जांच करे मक़तूल नौजवान जे खून सां इंसाफ़ जी घुर करे छॾी। हिकु जवाबदार पुलिस एहलकार खां सरकारी हथियार खसे गोलियूं हणी नौजवाननि खे मारियो ऐं पोइ पुलिस वाक़े खे मुक़ाबले जो रंग ॾिनो। ॻोठ जा 2 रवासियुनि जो चवणु आहे।